अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सीनियर वज़ीर शहर जे इनाम मेमण जो फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। डॉक्टर फारूक सत्तार जो शुमार सियासत के वडन ड्रामेबाज़न में थे थो। सीनियर वज़ीर शहर जे इनाम मेमण चयो त फारूक सत्तार जा इल्ज़ाम हकीकत खां वधीक सियासी ड्रामेबाज़ी आहे। सिंध हुकूमत के गैर ज़रूरी तनक़ीद जो निशानो बणाइण खां पहिरीं हकीकत जो मुतालो करणु घुर्जे। सिंध हुकूमत गुज़िरियल 5 सालनि में 160 अरब रुपयनि खां वधीक राहतूं ऐं पेंशन जी मद में अदायगियूं कयूं। MQM जी निगरानी में KDA, KMC, वाटर बोर्ड ऐं ॿियनि इदारनि में करप्शन कई वई, कूड़ियूं भर्तियूं कई वयूं ऐं वसीलनि जो ग़लत इस्तेमाल कयो वियो। जेके इदारा अॼु माली मुश्किलातुनि जो शिकार आहिनि उहे MQM जे फ़ैर मार जो नतीजो आहिनि। फारूक सत्तार जो बयान बिल्कुल भी गलत आहे। शहर जे इनाम मेमण जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे आहियूं। सीनियर वज़ीर शहर जे इनाम मेमण जो फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। डॉक्टर फारूक सत्तार जो शुमार सियासत जे वॾनि ड्रामेबाज़नि में थिए थो। सीनियर वज़ीर चयो त फारूक सत्तार जा इल्ज़ाम हकीकत खां वधीक सियासी ड्रामेबाज़ी आहिनि।